एतजाज नवा के आगाह कयूं तलहार वेझो ज़मीनी तकरार तां वहशी भाइरनि भेण ते सख़्त तशद्दुद करे वार कटे छॾिया। ॻोठ ॾिनो लाशारी में ज़मीनी तकरार तां भाइरनि सॻी भेण ते तशद्दुद करे संदसि वार कटे छॾिया आहिनि। मुतासिरनि पारां वाक़े ख़िलाफ़ जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हुननि चयो आहे त रमज़ान लाशारी साथियुनि समेत घर ते काह करे नारी रास्ती लाशारी ते तशद्दुद बार संदसि वार कटिया आहिनि ऐं तस्लील कई आहे। मुतासिरा ख़ानदान पारां जाबदार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं तलहार वेझो ज़मीनी तकरार तां वहशी भाइरनि भेण ते सख़्त तशद्दुद करे संदसि वार कटे छॾिया आहिनि। ॻोठ ॾिनो लाशारी में ज़मीनी तकरार तां भाइरनि सॻी भेण ते तशद्दुद करे वार कटिया आहिनि। मुतासिरनि पारां वाक़े ख़िलाफ़ जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हुननि चयो आहे त रमज़ान लाशारी साथियुनि समेत घर ते काह करे नारी रास्ती लाशारी ते तशद्दुद बाद संदसि वार कटिया आहिनि ऐं तस्लील कई आहे। मुतासिरा ख़ानदान पारां जाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। आगाह कयूं पिया ॻोठ ॾिनो लाशारी में ज़मीनी तकरार तां भाइरनि सॻी भेण ते तशद्दुद करे संदसि वार कटिया आहिनि। मुतासिरनि पारां वाक़े ख़िलाफ़ जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नासिन खे आगाह कयूं पिया हुननि चयो त रमज़ान लाशारी साथियुनि समेत घर ते काह करे नारी रास्ती लाशारीअ ते तशद्दुद बाद संदसि वार कटे तस्लील कई आहे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रुस्तम कहरी लाइन ते मौजूद आहे। जी रुस्तम, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तलहार लॻ तिरू लाशारी वेझो ॻोठ ॾिनो लाशारी जे रहवासिन रास्ती लाशारी ऐं संदसि मुड़ुसु गुलान लाशारी ऐं नो शाज़िया लाशारी अॼु सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो आहे त तलहार जे दहे नओं आबाद में वाक़ई 9 एकड़ 8 गुंठा सर्वे ज़मीन आहे संदसि, जेका असां रमज़ान लाशारी खे मकाते तौर ॾिनी, जंहिंजो मकातो हलंदड़ साल ख़तम थी वियो आहे। जंहिंखां पोइ हू ज़मीन छॾण जी बजाए पूरा कागज़ ठारायो ज़मीन खे फबाइण थो चाहे। गुज़िरियल राति देर सां असांजे घर ते रमज़ान लाशारी, मुमताज़ लाशारी, नबन लाशारी ऐं ॿियनि हमलो करे असां ते सख़्त मारकुट करे रास्ती लाशारी जा वार कटे उन जी सरेआम तज़लील जो निशानो बणायो आहे। अहिड़ी रिपोर्ट असां तलहार थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयार न आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।